बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। नरेशन क्लास नंबर 9 सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं रूल नंबर 6 खे पढ़ंदासीं। इन खां पहिरीं असीं रूल नंबर 5 पढ़ियो होसीं, जंहिंमें असीं ॻाल्हि कई हुईसीं सवालिया जुमलनि जी ऐं जंहिंमें असीं रिपोर्टिंग वर्ब में आस्क जो इस्तेमालु कयो होसीं। हिन क्लास में यानी कि रूल नंबर 6 में पिणु असां जेको आहे सो सवालिया जुमलनि जे मुतालिक़ ॻाल्हि कंदासूं ऐं हिन क्लास में असां जेको आहे WH फैमिली खे पढ़ंदासीं। WH फैमिली जो कहिड़ो किरदारु आहे डायरेक्ट इनडायरेक्ट में। हिन में पिणु असीं जेको आहे सो आस्क जी ई ॻाल्हि कंदासीं। हिन खे वधीक असां जेको आहे सो मिसालनि जी तरफ़ हली इन्हनि खे डिटेल सां क्लियर कंदासीं। लेकिन इन खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट हूंदी, जेकॾहिं मां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक करियो ताकी अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे ऐं हिन वीडियो खे लाइक करे छॾियो असांखे सपोर्ट करण लाइ। हाणे ॻाल्हि कंदा आहियूं पंहिंजी क्लास जे मुतालिक़। असांजे क्लास में रूल नंबर 6 जो किरदारु आहे ऐं हिन जे असांखे छा चवे थो। रूल नंबर 6 असांखे चवे पियो त सवालिया इंट्रोगेटिव तरीक़े में रिपोर्टिंग वर्ब खे आस्क या इंक्वायर में बदिलाइबो आहे। असां वटि जेकॾहिं रिपोर्टिंग वर्ब में पास्ट जी ॻाल्हि हुजे ऐं सवाल असां वटि हुजे इंट्रोगेटिव में, यानी कि रिपोर्टेड स्पीच असां वटि इंट्रोगेटिव में हुजे ऐं रिपोर्टिंग वर्ब असां वटि हुजे पास्ट में, त असां जेको आहे पास्ट में इन खे असीं आस्क में चेंज कंदासीं या इंक्वायर्ड में चेंज कंदासूं। ऐं जेकॾहिं उहो माज़ी में आहे त रिपोर्टिंग वर्ब खे हाल खां माज़ी ऐं या माज़ी बैद में बदिलाइबो आहे। यानी कि जेकॾहिं असां वटि रिपोर्टेड स्पीच जेको आहे असां वटि प्रेज़ेंट में आहे या वरी फ्यूचर में आहे त इन खे असीं पास्ट या पास्ट परफेक्ट में चेंज कंदासीं। इन खे असीं मिसालनि जी मदद सां डिटेल सां क्लियर कंदा आहियूं ऐं हिन वीडियो खे अव्हां लाइक करे छॾियो। असां वटि हिकु एग्ज़ाम्पल आहे, हिन एग्ज़ाम्पल जी मदद सां इन खे डिटेल सां क्लियर कंदासीं। असां वटि जेको मिसाल आहे, हिन मिसाल में चयो वियो आहे त शी सेज़ टू मी, हिन मूंखे चयो। वेयर आर यू गोइंग नाउ, तव्हां केॾांहुं वञी रहिया आहियो। हिन जुमिले जी इहो ई माना आहे। हिन जुमिले में जेको ॾिसो शी सेड टू मी, ऐसी ताईं असांजी हिन जेको पार्ट आहे हिन पार्ट खे असीं चवंदा आहियूं रिपोर्टिंग वर्ब। इन खां पोइ हीउ जेको पार्ट आहे हिन पार्ट खे असीं चवंदा आहियूं रिपोर्टेड स्पीच। वेयर आर यू गोइंग नाउ, हीउ जेको जुमिलो आहे हीउ जुमिलो आहे असांजो प्रेज़ेंट जो, प्रेज़ेंट कंटिन्यूअस जो जुमिलो आहे। हाणे असांखे हीउ जेको WH फैमिली जो अख़र आहे, WH फैमिली जो जेको वर्ड आहे वेयर, हाणे असां इन खे कीअं चेंज कंदासीं। आख़िर जेको मुकमल जुमिलो आहे इहो मुकमल डायरेक्ट जो जुमिलो आहे, इन खे असीं इनडायरेक्ट में कहिड़े हिसाब सां चेंज कंदासीं। अव्हां गौर कजो ऐं हिकु ई सेंटेंस मां सम्झण जी कोशिशि कजो ताकी ॿिया सेंटेंस तव्हांखे पाण ई सम्झ में अची वञनि। चलो असां स्टार्ट कंदा आहियूं। सभ खां पहिरीं असां वटि हीउ जेको जुमिलो आहे यानी कि रिपोर्टेड स्पीच आहे, इहो त असां वटि आहे क्वेश्चन में। हिते अव्हां ॾिसो त हिते लॻो पियो क्वेश्चन मार्क। हीअ जेका ॻाल्हि कई वई आहे हीअ ॻाल्हि कई वई आहे सवाल जी। जीअं तव्हां हिन जी माना पढ़ंदव त हिन जी माना थींदी केॾांहुं वञी रहिया आहियो। इहो हिकु सुवालु आहे ऐं असां जेकॾहिं हीअ रिपोर्टेड स्पीच सवाल में आहे त असां छा कंदासीं, रिपोर्टिंग वर्ब में सेड जेको आहे इन खे आस्क में चेंज करे छॾंदासीं। सभ खां पहिरीं अव्हांखे इहो ई कानून फॉलो करिणो आहे। असीं रूल खे फॉलो कंदे जेको हिते सेड आहे इन खे असीं आस्क में चेंज करे छॾियोसीं। इन खां पोइ रूल जे मुतालिक़ असां छा कंदासीं, हीउ टू आहे इन खे असीं रिमूव करे छॾंदासीं, हितां ख़तमु करे छॾंदासीं। डायरेक्ट में त टू हूंदो, लेकिन इनडायरेक्ट में असीं टू खे न लिखंदासीं। इन खां पोइ मी आहे त असां मी खे इस्तेमालु करे छॾींदासीं। मी अहिड़ो जो अहिड़ो असां हिते लिखियोसीं। ऐसी ताईं उमेदु करियूं था तव्हांखे क्लियर थी चुको हूंदो। इन खां पोइ असीं ॻाल्हि कंदासीं इन पासे वारे जी, यानी कि रिपोर्टेड स्पीच जी असीं ॻाल्हि कंदासीं। रिपोर्टेड स्पीच में असां वटि सभ खां पहिरीं आहे वेयर। असां अहिड़ो जो अहिड़ो वेयर इस्तेमालु कंदासीं, वेयर इस्तेमालु करे छॾियोसीं। लेकिन इन खां पहिरीं इहो ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इनवर्टेड कोमा ऐं कोमा खे अव्हांखे ख़तमु करिणो आहे, यानी कि इहो अव्हांखे डायरेक्ट में लिखणा आहिनि लेकिन इनडायरेक्ट में न आहिनि लिखियलु। ठीकु आहे, ऐसी ताईं ॻाल्हि तव्हांखे क्लियर थी चुकी आहे। इन खां पोइ हिते ॾिसो वेयर आर यू गोइंग नाउ, हिते आर यू आहे यानी कि हीअ आहे प्रेज़ेंट कंटिन्यूअस जो, इन खे असीं चेंज कंदासीं पास्ट कंटिन्यूअस में। इन खे पास्ट कंटिन्यूअस में कीअं चेंज कंदासीं, हिते ॻाल्हि करे पियो त अव्हां हिन मूंखे चयो त तव्हां केॾांहुं वञी रहिया आहियो। हिन खे असीं कीअं पास्ट में कंदासीं, पास्ट में ईअं असीं चेंज कंदासीं वेयर आई वॉज़ गोइंग देन, हिन मूंखे चयो, हिन मूंखां पुछो त अव्हां केॾांहुं वञी रहिया हुआ, यानी कि पास्ट जी ॻाल्हि थी वई, गुज़िरियल समय जी ॻाल्हि थी वई, गुज़िरियल वक़्त जी ॻाल्हि थी वई। असां हिते छा कंदासीं, यू खे असीं जेको आहे सो आई में कन्वर्ट कंदासीं। हुन में असां यानी कि तव्हांजे मुतालिक़ इशारो करे हाणे असीं पंहिंजे मुतालिक़ इशारो करे ॻाल्हि कंदासीं। वॉज़ गोइंग देन, हाणे असां अव्हांखे डिटेल सां सम्झायूं था त हीअ कहाणी आख़िर हक़ीक़त में आहे छा। हाणे अव्हां गौर फ़िक्र सां ॿुधिजो ताकी अव्हां हीअ सम्झी सघो। रूल नंबर 6 में असांखे ॿुधायो वियो आहे त जेकॾहिं असां वटि रिपोर्टेड स्पीच में ॻाल्हि हुजे सवाल जी त असांखे कहिड़ो कानून फॉलो करिणो आहे ऐं आख़िर सवाल बि हुजे असां वटि WH फैमिली जो त असां छा करियूं।
असां छा कंदासीं जेकॾहिं इहा सिचुएशन असां वटि अची वञे त असां छा कंदासीं कानून जे हिसाब सां सभ खां पहिरीं असीं सेड खे चेंज करे छॾींदासीं आस्ट में। अहिड़ो ई असां हिते कयोसीं। इन खां पोइ असीं टू खे ख़तमु कंदासीं, मी जो इस्तेमालु कंदासीं ऐं कोमा ऐं इनवर्टल कोमा खे ख़तमु करे छॾींदासीं। इन खां पोइ वेयर आहे त असां वेयर जो इस्तेमालु करे छॾियोसीं। हाणे असां वटि जेका ॻाल्हि कयल आहे हीअ ॻाल्हि कयल आहे प्रेज़ेंट जी। हाणे जेकॾहिं असांखे प्रेज़ेंट जी ॻाल्हि कयल आहे त कानून असांखे छा पियो चवे त हाल खे तव्हां माज़ी में तब्दील कजो। हाणे असां माज़ी में तब्दील करण लाइ छा कंदासीं, हीअ यानी की प्रेज़ेंट कंटिन्यूअस वारी ॻाल्हि खे पास्ट कंटिन्यूअस में चेंज करे छॾींदासीं। असां ठीकु हिते इहो ई कयोसीं। हाणे असां हिकु ॿिए मिसाल जी मदद सां हीअ वधीक क्लियर करियूं था। असां वटि हिकु ॿियो मिसाल आहे। हिन मिसाल में चयो वियो आहे आई सेड टू हिम व्हेन डू यू गेट अप। असां हिन जुमिले में चयोसीं त आउं हिन खे चयो तव्हां केॾी महिल उथो था। त हिन में असीं छा कंदासीं, असां हिन में उहो ई कानून फॉलो कंदासीं जेको मथे कयो होसीं। हिकु दफ़ो वरी हिन में पिणु दोहरायूं था। सभ खां पहिरीं असीं सेड खे आस्ट में चेंज कंदासीं। ठीकु ईअं ई असां आस्ट में चेंज करे छॾियो। इन खां पोइ असां टू खे ख़तमु करे छॾींदासीं। हितां पिणु असीं टू खे ख़तमु करे हिम जो इस्तेमालु कयोसीं। कोमा ऐं इनवर्टल कोमा खे पिणु ख़तमु करे छॾींदासीं। इन खां पोइ असीं ॻाल्हि कंदासीं वेन अहिड़े जो अहिड़ो असां हिते लिखंदासीं जीअं असां हिते वेन जो इस्तेमालु कयोसीं। हाणे जेको हीअ पार्ट आहे हीअ पार्ट असां वटि आहे डू। ॾिसो डू जो मतिलबु हीअ प्रेज़ेंट जो आहे। हीअ प्रेज़ेंट वारी ॻाल्हि खे असीं पास्ट में चेंज करे छॾींदासीं। पास्ट में कीअं चेंज कंदासीं, हिते सभ खां पहिरीं ॾिसो हीअ जुमिलो जेको आहे असां वटि आहे प्रेज़ेंट इंडेफिनाइट जो। हाणे असां हिन जुमिले खे असीं चेंज कंदासीं पास्ट इंडेफिनाइट में। हाणे गेटअप जो गोटअप थींदो, बसि असां वटि हीअ जेको जुमिलो तयारु थी वियो। यानी की असां कानून खे ॾिसी असां इहो ई जुमिलो ठाहियोसीं त हिन जुमिले जी जेको इनडायरेक्ट थींदी, इनडायरेक्ट हिन जी थींदी आई आस्क्ड हिम व्हेन आई गोट अप। हाणे उमेद करियूं था तव्हांखे जेको आहे स्ट्रक्चर सम्झ में अची वियो हूंदो त कहिड़े तरीक़े सां असां जेको आहे सो WH फैमिली वारे खे चेंज करे सघूं था। चलो हिकु ॿियो मिसाल करियूं था। हिन एग्ज़ाम्पल में चयो वियो आहे ही सेज़ टू अली वाई वर यू वीपिंग यस्टरडे। वाई वर यू वीपिंग यस्टरडे। असां वटि हीअ जुमिलो हाणे अची वियो आहे पास्ट जो। असीं पास्ट टू पास्ट वारी क्लास में ॻाल्हि कई हुईसीं जेकॾहिं असां वटि रिपोर्टेड स्पीच पास्ट में अची वञे त असांखे छा करणु घुरिजे। हाणे असां इहो ई कानून फॉलो कंदासीं। असां वटि रिपोर्टेड स्पीच जेको आहे पास्ट में अची वई आहे त असां हाणे छा कंदासीं, हाणे इन खे पास्ट में ई चेंज कंदासीं। असां वटि हीअ आयो आहे वाई वर यू वीपिंग यस्टरडे। हाणे हिते आहे ही पास्ट कंटिन्यूअस जो। हाणे असां हिन खे चेंज कंदासीं पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस में, यानी कि पास्ट खे वरी बि पास्ट में ई चेंज कबो आहे। जेकॾहिं असां वटि पास्ट इंडेफिनाइट जो हुजे त असीं हिन खे पास्ट परफेक्ट में चेंज करियो आहे। हाणे असां वटि आयो पास्ट कंटिन्यूअस जो त हिन खे असीं चेंज कंदासीं पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस में। चलो असां वटि जेको आहे कानून ऐं रूल त साॻियो ई आहे। सभ खां पहिरीं असीं सेड खे आस्ट में चेंज कंदासीं ऐं टू खे हितां ख़तमु करे छॾींदासीं। टू हिते असां कोन लिखियोसीं, अली लिखियोसीं। कोमा इनवर्टल कोमा खे तेसिताईं असीं ख़तमु करे छॾियोसीं। एतिरे ताईं असांखे क्लियर थी वियो। पोइ असां WH फैमिली वारो जेको वाई आहे इन खे अहिड़े जे अहिड़े हिसाब सां रखियोसीं। हाणे असां ॻाल्हि कयूं था हिन वारे पार्ट जी। हीअ जेको पार्ट आहे तव्हांखे सिर्फ़ु हीअ ई चेंज करिणो आहे। हिते जेको ॻाल्हि कई वई आहे हिते ॻाल्हि कई वई आहे पास्ट परफेक्ट और पास्ट कंटिन्यूअस जी, ऐं असां ॻाल्हि कंदासीं हाणे पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस जी। हिते असां कंदासीं ही हैड बीन वीपिंग द प्रीवियस डे। हाणे यस्टरडे जे असां वटि प्रीवियस डे थी वियो। इहो असीं चेंज ऑफ ऑब्जेक्ट वारी क्लास में अव्हांखे डिटेल सां सम्झाया आया आहियूं त ऑब्जेक्ट खे कहिड़े हिसाब सां चेंज कबो आहे डायरेक्ट खां इनडायरेक्ट में। उमेद करियूं था त अॼु जी क्लास तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। रूल नंबर 6 में असीं छा पढ़ियोसीं, रूल नंबर 6 में असांखे ॿुधायो वियो आहे त WH फैमिली वारा जेके मेंबर आहिनि असां वटि जेकॾहिं सवालिया जुमिले लाइ इस्तेमालु कया वञनि डायरेक्ट में त इन खे असीं इनडायरेक्ट में कहिड़े हिसाब सां चेंज कंदा आहियूं। इन खे असीं डिटेल रूल्स ऐं स्ट्रक्चर जी मदद सां असां जेको आहे सो डिटेल सां सम्झो आहे। उमेद करियूं था त अव्हांखे जेको आहे सो हीअ स्ट्रक्चर सम्झ में अची चुको हूंदो। हाणे ॻाल्हि कंदा आहियूं एक्सरसाइज़ जे मुतलिक़। ऐं तव्हांखे हिकु एक्सरसाइज़ ॾियां थो, हीअ एक्सरसाइज़ तव्हां घर वेही हल कजो। असां हिन एक्सरसाइज़ में 4 जेके आहिनि डायरेक्ट जा सवाल ईंदा आहिनि जिन्हनि खे अव्हां इनडायरेक्ट में चेंज कजो। इनडायरेक्ट में चेंज करे इन जी फोटो कढे अव्हां असांखे व्हाट्सअप ते करे सघो था। व्हाट्सअप जो नंबर अव्हांखे हिन वीडियो जे अंदरि ॾेई चुको आहियां। ऐं इन खां पोइ जेकॾहिं इन जा इनडायरेक्ट करे असांखे कमेंट कंदव त बहितरु रहंदो। अव्हांखे ॿुधाईंदो हलां जेकॾहिं तव्हां हीअ एक्सरसाइज़ कंदव त इहो तव्हां लाइ प्रैक्टिकली हूंदी। ऐं जेकॾहिं असां का ॻाल्हि प्रैक्टिकली करियूं था त उहा असांजी रटाफिकेशन न हूंदी आहे, उहा असांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे। लेकिन तव्हांखे हीअ ॻाल्हि अञा बि सम्झ न आई हुजे त असांखे कमेंट करे पुछा करे सघो था। असां तव्हांखे डिटेल सां वरी बि सम्झाईंदासूं। इनशाला असां हाणे हिकु ॿी क्लास में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़। सिंध बाराजियन सिंधी टोपी अजरत बाराजियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता